घोटकी सिंधी अदबी संगत शाख माथेलो मोमल जी माड़ीअ पारां साल 2023 जी आख़िरी सिज खे सिंध जे तारीख़ी माग माथेलो मोमल जी माड़ी जे दड़े तां नाले वारनि अदीबनि, शाइरनि, सुघड़नि, सहाफ़ीन ऐं दानिशवरनि रऊफ़ पारस, दायो अब्दुल हयो भुट्टो, अयाज़ लतीफ़ दायो, यूनिस भुट्टो, माजिद अली मीराणी, एहसान कलादी, अली हसन मंगी, महबूब काज़ी, सारंग कलादी, एहसान अली बोसार, ग़ुलाम रसूल बुरड़ो, मीर हसन ककड़ो, अजब गुल शेख, खुदा बख्श बुरड़ो, मोहम्मद यूसुफ भुट्टो, सिराज भुट्टो ऐं ॿियनि अलविदा कयो। इन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त नए साल जो पहिरियों सिज इंसान दोस्ती, ख़ुशहाली ऐं भाईचारे जो पैगाम खणी ईंदो। असांजी दुआ आहे त नओं साल देशवासियुनि लाइ अमन, मोहब्बत, प्यार, प्रीत ऐं नफ़रतुनि जे ख़ात्मे तौरु साबित थींदो। उन्हनि वधीक चयो त असांजो नओं साल सिंधी अदबी, सिंधी ॿोली ऐं तालीम जो साल करे मल्हाईंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।